मोरो मां रिपोर्ट करे विया जानी जुमानी ईद उल फितर वेझो ईंदे ई शहर अंदरि हद डॉक्टरनि ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर मोरो मुस्तकीम कुरैशी ASP मैडम फ़ाइज़ा सोढर ऐं SHO मोरो इम्तियाज़ खुआवट CMO मोरो म्यूनिसिपल नूर समूह सैनिटरी ऑफिसर मुकेश कुमार पुलिस नफ़री ऐं म्यूनिसिपल अमले समेत शहर जो गश्त कयो ऐं शहर अंदरि वधंदड़ हद दख़लियुनि ख़िलाफ़ शहर जो गश्त कयो, जंहिंमें मोरो मेन रोड, दादू रोड, दर्स रोड, मेन शाही बाज़ार ऐं टैक्सी स्टॉप ते हद दख़लियुनि खे ख़ाली करायो वियो। जॾहिं शहर अंदरि रेडियुनि ऐं रिक्शनि वारनि खे बि रोड तां हटायो वियो। केतिरनि ई दुकानदारनि मथां पिणु ॾंड हयो वियो आहे। उन ई मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मोरो ASP फ़ाइज़ा सोढर चवणु आहे त ईद जे मौक़े ते शहर अंदरि वधंदड़ हद दख़लियुनि ऐं रश सबबि शहरियुनि खे इंतिहाई मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणु पइजी रहियो आहे, जॾहिं त आम शहरी ईद जी ख़रीदारी करण वक़्तु बि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन ई करे शहर अंदरि नाजाइज़ हद दख़लियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे त जीअं आम शहरी खे ख़रीदारी करण वक़्तु का बि तकलीफ़ पेश न अचे।